पागारो दरगाह पीर पठो जो खेन इनाम ॾियण जे लाइ गुज़ारिश कंदो हाकमदीन जोखे साहब जिन खे तो उनखे अवार्ड ॾियो। शेर सिंध का खुदा बख्श लांगा कंदे नंबर बेस्ट अदाकार है उनकी ख्वाहिश है तो असद खान का शेर सिंध का इनाम वठे। तो गुलाम नबी जमाली प्यार जो पुजारी है बेस्ट मॉडल जानी बुबक हीरो रहंदड़ हीरो मानो जानी बुबक। अरशद अली कात्यार साहब चंडे मोहम्मद खान सां तलक बेहतरीन समाजी। अरशद साईं अदी रुखसाना चांडियो जेकी भिटाई जी याद हाफिज। भैरूलाल सोटड़ चेलिहार जी चुमी मिठीअ जे पासे जो महबूब माण्हू असांजो अवार्ड वठंदो शेर सिंध। रवि पारवाणी साईं असांजो महबूब शायर मुझो महबूब दोस्त दिलरुबा शख्सियत झुडे जे भरसा रहंदड़ सॼी सिंध जो महबूब अयूब खोसो गुज़ारिश कंदासीं त अवार्ड वठे शेर सिंध असद कुरैशी साहब। मुंहिंजो मुर्शिद वॾी दरगाह जो धणी अयाज़ हुसैन रिज़वी किन गुज़ारिश कंदासीं त पंहिंजो अवार्ड वठण शेर सिंध खां। वफ़ा अमीर पालारी मोहब्बती महल जो इंचार्ज। अच्छा चलो मुझो नंढड़ो भाउ अयूब दर्स बेहतरीन शायर जो अवार्ड वठंदो साईं शेर सिंध खां। फनकार जुल्फकार राई जे मुझा तमाम घणा गीत गाया वो अवार्ड वठंदो साईं शेर सिंध खां जुल्फकार राई। शहजाद शेख शील्ड वठंदा त वो पंहिंजो शील्ड वसूल कन साईं मोहम्मद बारण साहब जिनके असद कुरैशी जिन। नदीम शहजाद खट्टी सजावल जो कल्याण अखबार जो ब्यूरो किन गुज़ारिश कंदासीं त अवार्ड वठंदा साईं मोहम्मद बारण। नदीम शहजाद खट्टी साहब। हरेश कुमार तैलीम लाए पान जाखोड़ींदड़ असांजो दिलबर यार मोहम्मद अली खटक ऐं असां सां बाह बेली रहंदड़ बड़ी मेहरबानी नवाज साईं बड़ी मेहरबानी सिकंदर सरवान ता कमी पेशी हुजे त माज़रत।